दोस्तों मैं अली गुल मल्ला धरती टीवी खणी अची रही है आज़ादी फेस्टिवल 9 अगस्त का 14 अगस्त ताईं प्रोग्राम थी रहा है धरती माला माल। ही जगह है PI प्लेनेटेरियम। जी हाँ, हसन स्क्वायर जी भरसा जिथे ही जहाज बीठो है। बिल्कुल हिते ही शो थी दो। हिन धरती माला माल में गेम शो है बेहतरीन। शाम जो 4 बजे का वठी रात जो 11 बजे ताईं ता खोड़ सारा इनाम खटे सको था। धरती माला माल में कार, मोटरसाइकिल, वॉशिंग मशीन, डिनर सेट और जूसर मशीनू खोड़ सारा इनाम। अञा छा जहाज भी तव्हांखे खणी ॾिया छा? भले याद रखो 9 अगस्त का 14 अगस्त ताईं म्यूजिक मस्ती धरती माला माल इनाम जी बरसात। एंजॉय दोस्तों वधिक मालूमात लाइ इन नंबर अची रहियो आहे, इते मालूम करे सघो था। ठीक है तो दोस्तों मां तैयार आहियां, तव्हांजो इंतज़ार पियो कयां। पंहिंजी फैमिली सां गॾु अचो, असांजी भेनर, असांजा भाइर, असांजी माइरूं हिन शो में अचो ऐं खोड़ सारा इनाम खणी वञो ऐं म्यूज़िक भी इंजॉय कयो। भले धरती माला माल इंजॉय। माला तो बाबा धरती माला माल।